नाज़रीन, KPO ते हमले में शहीद एहलकारन जा मढ़ वारसन हवाले कया विया है। उन्हें हवाले सां कराची में वीडियो लिंक ते मौजूद है। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रोजी। आमिर हाँ जी बिल्कुल, हींअर असां मौजूदु आहियूं छिपा एदी सेंटर अॻियां, जिथे राति जेके कराची पुलिस ते जेको हमिलो थियो हुन में शहीद थींदड़ जेके अहलकार आहिनि उन्हनि जा जेके डेड बॉडियूं आहिनि उहे वुरसा हवाले कयूं पियूं वञनि। ऐं हिते जेके टे जेके शहीद आहिनि गुलज़ार, उन सां गॾो गॾु अजमल, ऐं जेको अजमल सां गॾु जेको शहीद लिफ्ट ऑपरेटर हुयो उन जा वुरसा मौजूदु आहिनि, वारस मौजूदु आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, तूं हिनखे कीअं था ॾिसनि? असां साईं हिन जी भरपूर लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदासीं ऐं हिन जे ख़िलाफ़ पूरी क़ौम मुतहद आहे। जेको दहशतगर्द हमलो थियो आहे हिन जे ख़िलाफ़ पूरी क़ौम मुतहद आहे। आर्मी पुलिस खे सलाम आहे, असांजी शहादत ऐं क़ुर्बानियूं ॾियनि था। रिटायर फ़ौजी बि हुयो, उन खां पोइ जॉब कई अथई। साईं गुलाम अब्बास 2011 को हिते कराची में नौकरी पियो करे, फ़ौजी खां रिटायर थी माना एज़ अ पुलिस में एज़ अ कांस्टेबल हिन जॉइनिंग कयो। हिनजो कल्ह जेको आहे सो ट्रांसफ़र थियो हिते आयो KPO में, ऐं हुनजो पहिरें ॾींहं में वीचारो माना असां खां हाणे जुदा थी वियो। भाई सईद भाई नहायत नफीस आदमी, आप जिससे भी मालूमात करें, जो उनके ऑफिस स्टाफ है, जो उनके मोहल्ले के लोग हैं, वो सब इस बात की गवाही देंगे कि कभी उन्होंने कभी किसी से कोई बदमज़गी नहीं की, कभी किसी तूतू में भी नहीं की। नमाजी मुत्तकी परहेज़गार आदमी, अपने काम से काम रखते थे और कल इस हादसे में जो है वो शहीद हो गए। आए दिन के वाक़यात हो रहे हैं, इस तरह मीडिया पे कवरेज भी हो जाती है। रोज़ न्यूज़ चलेगी, एक दिन 2 दिन एंकर बैठेंगे, बात करेंगे, मिनिस्टर्स आएंगे, होना कुछ नहीं है। कज़न तो बहुत अच्छे हैं, बस क्या बताएं। यहाँ 5-6 साल हो गए यहाँ जॉब कर रहे थे। हाँ, अजमल मेरा भाई भी था, समझो मेरा देवर भी था, सब कुछ था। वो चला गया, कुछ वापस नहीं है। मेरे हाथ में पता चल गया था जी, वहाँ ड्यूटी पे था, ऑन ड्यूटी था, ग्राउंड में काम कर रहा था। तो जैसे ही वो आए हैं तो इसी के ऊपर पहला अटैक इसी पे हुआ। तो मतलब कहने का ये कि बस बहुत अच्छा था, हमारे तो बेटों के बराबर था। हमारे घर पे ही वो जवान हुआ 5 साल से। ऐसा अच्छा वर्कर था कि कोई भी उसे बोलता था फट से। रंग का हर काम में मास्टर आदमी था, ऑलराउंडर था, बहुत अच्छा था। अल्लाह ताला इनको अच्छी जगह नसीब अता फरमाए। हाँ जी बिल्कुल, जेके वारस आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असांखे शहीदनि ते फ़ख़ुरु आहे ऐं हीउ मुल्क ख़ातिर जेको आहे शहीद थिया आहिनि। जेकॾहिं ॿी बि क़ुर्बानी ॾियणी पवंदी त उहा बि ॾींदासीं, पर जेको पाकिस्तान जो अमुन आहे उनखे बहाल रखंदासीं।